एकड़ा महात्मा राम नाम जपींदा हा, एड़ो अद्भुत चमत्कार थियो। आस पास जेके पत्ता हिलंदा हा न वण जा, उन में भी राम नाम की आवाज ईंदी। नदी हूंदी कल कल करे वहंदी, उन नदी में भी राम नाम की आवाज ईंदी। कमाल थियो। पक्षी जेके चहकंदा उन्हनि जे मुख में भी उहे त पंहिंजी ॿोली ॿोलींदा, पर आवाज बदलजी करे राम राम थी वेंदी। उन्हनि संतन जो नालो हो राम लगन। छा नालो हो? राम लगन। उन जी नाम सां लगन लगल हुई। हिकिड़े सेवक अची करे पुछो, बाबा सच ॿुधायो तव्हां वटि जाते काथे ते राम नाम जी आवाज़ कीअं थी अचे? हवा थी लॻे तो उन में बि सरसराहट नथी अचे, राम राम जी आवाज़ थी अचे। कमाल आहे, इहो चमत्कार कीअं? त उनजो नालो हुयो राम अवधदास। चयूं पिछले जन्म में मुंहिंजो नालो राम लगन। राम लगन या पिछले जन्म जी कमाई थियल है भक्ति। पिछले जन्म को राम नाम में मुझी प्रीत लगल है। महाराज तव्हांखे पिछलो जन्म याद आ? हाँ हाँ चंगी तरह याद आ। तो कृपा करे असांखे भी बुधायो। ध्यान नहीं बुधजो, केवल 5 मिनट की कथा, ठीक है? केवल 5 मिनट। उन्हनि चयो पिछले जन्म में मां ब्राह्मण परिवार में पैदा थियो। माजी माता ब्राह्मणी, मुंहिंजा पिता ब्राह्मण देवता पूजा पाठ कराईंदा हा ऐं ॾाढो भक्ति हलंदी असां वटि। मुंहिंजी माता मूंखे लोली भगवान जे नाम सां ॾींदी। लोलीअ में ई राम नाम जी कथा जो मूंखे खीर पीआरे, अमृत पीआरे, तॾहिं त उहा लगन लॻी। छो न लोली ॾिनई तो अमड़ मूंखे, मां भी राम जा गीत वेही गाया हां। वेही साध संगत जे टोलीअ में गोविंद गोविंद गाया हां। मूंखां त सुठा बानर उहे जिन राम सीता प्रभु जी सेवा कई। एड़ी लोलियूं संत महात्मा ॾींदा। असांजे बाबा जन लिखियो साध संगत जी त उहे संत पंहिंजे पिछले जन्म जी कथा था ॿुधाइनि त जॾहिं मां 5 साल जो हुयुमि त मुंहिंजा पिता हिकु ॾींहुं पूजा करण काॾे ॿाहिरि विया हुआ। अंधेरी राति हुई, तॾहिं लाइट बि न हूंदी। मुंहिंजी माता मूंखे गोद में विहारे करे मूंखे रामायण पई ॿुधाए। रामायण ॿुधाईंदे चए थी, पुट कोई भी दुख कष्ट संकट तकलीफ़ अचे न, हनुमान जी महाराज रक्षा कंदा आहिनि। राम नाम जपींदो कर। अच्छा हाँ हाँ, जेके राम राम चवंदा आहिनि बजरंग बली उन जी सहायता कंदा आहिनि। अच्छा माता, हाँ हाँ, ॾिस राम सां प्रेम कयो माता सीता, अॼु उते हनुमान जी पहुची आहे। अॼु पुट तोखे ख़बर है रावण हनुमान जी खे सजा ॾियण तो चाहे, पर हनुमान महाराज उन जी लंका जलाईंदा। ध्यान नहीं ॿुधिजो, ॾाढी प्यारी कथा। अच्छा हाँ हाँ पुट, अॼु हनुमान जी रावण जी लंका जलाइण वारा आहिनि। हनुमान जी महाराज चवनि था लंका छो जलाईंदा? छो जो रावण उन जी पुछ जलाईंदो। जंहिं संतन जी एॾी पूछ आहे, उन जे पूछ में आग लॻाइण वारे जी लंका बचंदी। इन करे हनुमान महाराज उन जी लंका जलाए छॾींदा पाप जी। एतिरी अञा कथा हले पई। माता ॿुधाए पई पंहिंजे पुट खे त जेके श्रद्धा विश्वास रखंदा आहिनि ऐं भॻवान खे पुकारींदा आहिनि त भॻवान उन जी रक्षा कंदा आहिनि। हनुमान एतिरे में 25-30 घोड़नि ते चढ़ी करे डाकू पहुची विया। हे वॾा वॾा ये मुछूं रखियल, दाढ़ी रखियल, पगड़ी बदल, कारा कपड़ा पातल, तरी ईमानदारी हूंदी। डाकू भी ईंदा त पंहिंजे डाकुनि जे ड्रेस में ईंदा। इन की सुठी ड्रेस पाए अची आहे संतन साधुनि जी, ऐं लुट फुर करे आहे। या आतंकवादी ईंदा आहिनि त असांजे आर्मी जी ड्रेस पाए करे हलींदा आहिनि, यूनिफॉर्म, माण्हू सुञाणे ई न सघे। तॾहिं बेईमानी में भी ईमानदारी हूंदी। डाकू भी पंहिंजो तिलक लगाए लंबो अंबे माता जो कारा कपड़ा पाए करे ईंदा कि असांजो कारो कमु अथव। चओ हरे राम। डाकू आया, माता थर थर कांपण लगी। भयंकर डाकू घोड़न ते चढ़ी करे लुट मार करण जे लाइ परियों खां टप 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 घोड़न जी आवाज आई। माता थर थर थी कांपे। डाकू अंदर अची विया, घोड़न तो लथा लूट मार करण जे लाइ। जीअं अंदर आया, माता थर थर पई कांपे। बालक भोलो भालो चे तो माता तू डिजे छो थी? चई पुट हे भयंकर डाकू, डाकू अची विया डाकू। चई माता तू डिजे छो थी? हाणे त मूंखे कथा ॿुधाए न। छा कि काई मुसीबत अचे, कष्ट अचे, तकलीफ़ अचे त कंहिंखे पुकार जा? हनुमान जी महाराज के पुकार।
तो उहे रक्षा कंदा आहिनि जेके राम राम चवंदा आहिनि। अरे अम्मा तूं त सॼोड़ी राम राम थी चए, पुकार न हनुमान जी खे। माता जा वाई सर गोल थिया, माता जी मुंहुं राम नथो निकिरे। डाकू, अरे डाकू अची विया, अरे घोड़ा, हाय घोड़ा। वॾा चवंदा हुआ लुट फुर करण पहिरियों छा घोड़नि ते चढ़ी करे डाकू ईंदा न, त असांजी जेकी ॿ पीढ़ियूं पहिरियों हुयूं सन, जेके वॾा बुजुर्ग आहे उहे हाय घोड़ा चवंदा, हाय घोड़ा। छाजे करे? घोड़नि ते डाकू हुर अची विया लूट मार कर। हाणे माता थी चए हाय घोड़ा, अरे डाकू अची विया। बालक चए तो अरे हनुमान जी खे पुकार न माता। माता जी मुंहुं मां आवाज ही नथी निकिरे, डाकू डाकू। तॾहिं बालक उथियो ऐं बालक भोलो भालो सीधो साधो। ॾिसो कहिड़ी प्रार्थना तो करे, 5 साल जे बालक खे कहिड़ी प्रार्थना, कहिड़ा संस्कृत जा श्लोक यादि हुजनि। पंहिंजे तोतली भाषा में चए तो हनुमान जी, ओ हनुमान जी कहाँ हो, जल्दी आ जाओ। हे बजरंग बली, ये देखो मेरी मैया बहुत डर रही है, मेरी माँ बहुत कांप रही है। हनुमान जी आप कहाँ हो, जल्दी आ जाओ, जल्दी आ जाओ। एक कौन डाकू लाठी डंडा ले लेके आ गए हमारे घर में, मेरी माँ डर रही है, हमको बचाओ हनुमान जी। ये पुकारी जेडी मल उन्हें 5 साल जे बालक चमत्कार थी। अचानक माता ॾिठो, उन्हनि डाकुनि बि ॾिठो, हे लंबो चौड़ो कोई 10-15 फुट लंबो हिकिड़ो वॾो ॻाढ़े रंग जो बानर, हिकु वण तो छलांग तो लॻाए त 100 वण पार तो थी वञे। परियों खां हिकदमि टपा ॾींदो तो अचे, लाल देह लाली लसे, अरधर लाल लंगूर, वज्र देह दानव दलन, जय 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 कपी सूर सियावर। हनुमान महाराज विशाल बानर के रूप में एक क्षण में उते पहुंचिया। हिकिड़ो धक ठका कयूं, 10 डाकू होॾे वञी किरिया, ॿिए डाकू खे पकड़ियूं त परते वञी किरियो। सरदार जेको डाड़ीअ खां पकड़े जो हुनखे झूलायूं, तत्काल बेहोश थी किरी पियो। बचल डाकू जेके आ सरदार खे खणी घोड़े ते चढ़ी टप 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 तुरंत भॼी विया। 18-4-22 थिया, 9-2-11 थिया। सपाट घर एकदम, पतो ही न पियो डाकू आया कंहिं शइ खे हथ ही न लॻायूं। हनुमान जी महाराज वॾे बानर जे रूप में आया ऐं सभिनि जो सफ़ायो करे अचानक टपोड़ी काॾे हली विया। ही सपनो हो छा हुयो? एक क्षण में दृश्य बदल जियो। माता जी अञा धड़कन वधियल है। 5 साल जो बालक माता जी बाह पकड़े थे तो मैया देखा ना, माता ॾिठी हनुमान जी आया न, हनुमान जी आया न, रक्षा कयो न। हाँ पुट वाकई हनुमान जी आया है, असांजी रक्षा कयो। लेकिन उन्हें बालक छा पुकारियो खबर तो, ध्यान ॾेई ॿुधिजो। जंहिंमहिल डाकू आया तो उन्हें बालक जोर सां पुकारियो। उन्हें जो भाव ॾिसो कि हनुमान जी, ओ हनुमान जी, मेरी माँ थर थर कांप रही है, जल्दी आओ, हमें बचाओ, हमारी रक्षा करो। आप लंका बाद में जलाना, पहले हमको बचाओ। लंका बाद में जलाना। तो जो 5 साल जो बालक ये न पियो समझे तो ये कथा पहिरियों थी चुकी है। वो समझे पियो हनुमान जी महाराज हाणे लंका जलाईंदा, इन करे चए तो लंका बाद में जलाना, पहले हमें बचाओ। यह भावना चइबी आहे। इन भावना ते हनुमान जी राजी थिया ऐं तुरंत अची करे रक्षा कई। छो हरे राम।